अल्ताफ़ असीम साहब, असीं तालीम जी ॻाल्हि कंदा आहियूं। असां वटि हिन वक़्तु AI, ChatGPT ऐं खोड़ सारियूं ॿियूं वेबसाइट आहिनि जंहिंसां असीं सोशलाइज़ थी विया आहियूं खोड़ सारो, ऐं कॉम्पिटिशन में बि अची विया आहियूं, तालीम में बि बहितरी अची वई आहे, गवर्नमेंट बि पंहिंजो कमु करे पई। पोइ बि असां मां शख़्सियत परस्ती छो न पई ख़तमु थिए? असीं मुतहद बि न पिया थियूं ऐं हिकिड़ी लाइन ते, भले उहा असांजी एजुकेशन हुजे, भले असांजी नौकिरी हुजे, असीं हिकु लाइन ते मुस्तक़िल छो न पिया हली सघूं? किथे गैप आहे? मुल्क ऐं क़ौम में, दुनिया में जेके बि तरक़ी याफ़्ता क़ौमूं आहिनि न, उन्हनि जो तरक़ी जो वॾे वॾो सबबु उहो आहे त दे वर्क फॉर द कंट्री एंड कंट्री वर्क फॉर द पीपल। आवाम पंहिंजे मुल्क लाइ कमु करे थो, मुल्क उन्हनि जी ख़िदमत जे लाइ कमु करे थो। असां हिते सिर्फ़ु पंहिंजे पेट खां परते नज़र नथी पए। प्रायोरिटीज़ असां जूं जॾहिं मुख़्तलिफ़ थी वेंदियूं, मतिलबु हिकिड़ियूं अलॻि अलॻि थी वेंदियूं, त उहो यूनाइटेड थियणु न ॾींदियूं असांखे। छाकाणि त मुफ़ादात जी वेड़ हूंदी न, त उन में क़ुर्बानीअ जो जज़्बो रहंदो ई कोन। सेक्रीफिस जेका आहे उहा जॾहिं माण्हू पंहिंजा मुफ़ादात, पंहिंजा तरजीहात खे क़ुर्बान करे थो, तॾहिं कंहिं ॿिए खे बेनिफिट ॾेई सघंदो। त असां वटि तालीम ज़रूरु आहे, पर उन में इहो आहे त उहो कॉम्पिटिशन जो जेको रुझान आहे न, उहो असां पैदा न करे सघियासीं। त भई दुनिया में अलामा आया काज़ी साहिबु सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर थियो, त तॾहिं ही बोर्ड कोन हा, त मैट्रिक जा इम्तिहान बि यूनिवर्सिटी वठंदी हुई। 5% 10% रिज़ल्ट ॾींदो हो माण्हू। हिकिड़े पेपर में फेल त माना सभिनी में फेल। उतां जेके माण्हू क्रीम असांजी निकिती न सिंध जी, वेस्ट पाकिस्तान जो ज़मानो हो, ऐं उन्हनि पंहिंजो पाण वञायो। आला दर्जे जा हिकिड़ा वॾा दिमाग़ जेके आहिनि उहे असां कढियासीं, छाकाणि त हुनखे न कापी कारतूस जो आसिरो हो, न सिफ़ारिश ते मार्कुनि जो या पैसनि ते मार्कुनि जो आसिरो हो। हुनखे सिधो ऐं सिधो पंहिंजे महिनत ऐं पंहिंजी सलाहियत ते भाड़ो हो। तंहिंजे करे हुन महिनत करे ऐं पंहिंजो पाण वञायो। त मां तव्हांखे हिकिड़ी पंहिंजी मालूमात जे आधार ते, पंहिंजी हम असर, असां वटि राणीपुर में हिकिड़ी तमामु वॾी समाजी शख़्सियत, हेल्थ डिपार्टमेंट, हेल्थ जो सिहत जे शोबे जो हिकिड़ो तमामु वॾो माण्हू थी गुज़रियो आहे असां वटि, डॉक्टर कादिरुश मेमण साहिबु। डॉक्टर कादिरुश मेमण साहिबु एसिताईं जो रिटायरमेंट खां पोइ मस्जिद वेंदो हो, घर जे भरिसां मस्जिद, निमाज़ पढ़णु, त माण्हू दर ते बीठा हूंदासीं, तव्हां रिटायरमेंट त वरिती आहे, मूंखे असांखे प्रिस्क्रिप्शन लिखी ॾियो त भला दवा वञी वठूं, तव्हां साईं तबियत नथा ॾिसो त महिरबानी करे। मस्जिद जे दर ते हिकिड़ो दफ़ो मां गुज़रियुसि, डॉक्टर साहिबु निकितो, मूंखे चई भाई मां रिटायरमेंट वरिती आहे, मां पाण तबियत मुंहिंजी सही न आहे, हीअ दर ते बीठा आहिनि। हाणे इहे एॾा वॾा माण्हू पंहिंजे प्रोफेशन। डॉक्टर साहिबु असांखे ॿुधायो त रियासत ख़ैरपुर जो ज़मानो हो, ऐं 1955 ताईं ख़ैरपुर रियासत, हीअ जेका ख़ैरपुर रियासत जंहिंजो बैकग्राउंड में तव्हांजो फैज़ महल आहे, हिते असांजे रियासत जी असेंबली जा इजलास थींदा रहिया आहिनि। हिते असां वटि प्राइम मिनिस्टर 1951 में लियाक़त अली ख़ान बि हिन फैज़ महल में आयो। त असां पाकिस्तान में ख़ैरपुर स्टेट वारा 1955 में शामिलु थिया। तेसि ताईं असांजी अलॻि इंडिपेंडेंट स्टेट हुई। 55 ताईं असां वटि रियासत ख़ैरपुर में हेल्थ ऐं एडुकेशन फ्री हुई। सही। तालीम जी काई फीस कान हुई ऐं हेल्थ जी बि काई फीस कान हुई। त डॉक्टर साहिबु वारो मूंखे ॿुधायो त नाज़ा स्कूल में पढ़ंदा हुआसीं ऐं हॉस्टल में रहंदा हुआसीं। त आगा ताज मोहम्मद ख़ान जी असांजो टीचर बि हो, हॉस्टल सुपरिटेंडेंट बि हो। आगा ताज मोहम्मद अॻिते हली आया काज़ी साहिब जो पहिरियों सिंध यूनिवर्सिटी रजिस्ट्रार बि थियो। उहो नाज़ा स्कूल में टीचर हो। चई हिकिड़ी शाम जो आयो ऐं मूंखे ॾिसी, ऐं मूंखे चई कादिरुश हे सोटी ॾिसे थो? त मां चई असां कहिड़ो ॾोह कयो आहे? चवण इम्तिहान थियण वारा आहिनि, हाणे तूं ऐं तुंहिंजा हे ॿई जेके रूममेट आहिनि न, इहे मूंखे टॉप 10 में पास थियणु थो चाहियां, ॾिसां थो चाहियां। अलीगढ़ यूनिवर्सिटी जा इम्तिहान हूंदा, हे सखर या हैदराबाद बोर्ड न हो, अलीगढ़ यूनिवर्सिटी या बॉम्बे यूनिवर्सिटी जो बोर्ड इम्तिहान वठंदो। चयोसीं असां होशियारु आहियूं ऐं महिनत कयूं था पिया, ऐं इनशाला असां टॉप 10 में अची वेंदासीं। पर साईं असांजो बि हिकिड़ी गुज़ारिश अथव। डॉक्टर साहिबु ॿुधायो मूंखे त हाणे स्टूडेंट जो, मां आगा साहिबु चयो न तव्हांखे मां टॉप 10 में ॾिसणु थो चाहियां। हाणे ॾिसो न टीचर छा थो चाहे, औलाद ॿियनि जी आहे, पुट ॿियनि जा आहिनि, पर टीचर त मां तव्हांखे टॉप 10 में पास थियणु ॾिसणु थो चाहियां। असां थींदासीं, पर असांजी गुज़ारिश आहे, ॿुधायो जे असां मैट्रिक पास करे अचूं त साईं असांखे न्याज़ा स्कूल में टीचरी वठी ॾियणी अथव।
एम्बिशन ॾिसो स्टूडेंट जो, अलीगढ़ मां पास थो थिए, चएसि नाज़ा नाज़ा स्कूल स्कूल में टीचर। असांखे टीचरी वठी ॾिनी अथव। छा मुंहिंजो वाइदो मां तव्हांखे वठी ॾींदुमि। चई शुक्र ख़ुदा जो असां टॉप 10 में पास थियासीं अलीगढ़ यूनिवर्सिटी मां। सिधो आयासीं, रिज़ल्ट निकितो आगस्ट हाणे असां पास थी विया आहियूं, तव्हांजे ख़्वाहिश मुताबिक़ असांजी पोज़ीशन्स आयूं आहिनि, हाणे असांखे तव्हां महिरबानी करे नाज़ा स्कूल में नौकिरी। नाज़ा स्कूल जो टीचर जो केॾो वॾो दर्जो हो। ॾिसो माण्हू जी ज़िंदगी जी एम आहे त भई हिन स्कूल में मूंखे टीचर थियणो आहे, टीचर जो मक़ाम एॾो वॾो हो।